नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नौशर फिरोज़ वेझो नांग अचे कख सबबि नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ अलावारा जो पमहर आहे जिते 12 वरनि जी नींगर फरज़ मोहम्मद खे नांग कखे विधो आहे। नींगर अस्पताल आंदो पे वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नौशर फिरोज़ मां सां शेयर कयूं पिया। नौशर फिरोज़ वेझो नांग जे कखण सबबि नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ अलावारा जो पमहर में 12 वरनि जी नींगर फरज़ मोहम्मद के नांग कखे विधो। अवांखे आगाह कयूं पिया नींगर अस्पताल आंदो पे वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन नौशर फिरोज़ वेझो नांग जे कखण सबबि नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ अलावारा पमहर में 12 वरनि जी नींगर फरज़ मोहम्मद के नांग कखे विधो। नींगर अस्पताल आंदो पे वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो।